अस्सलाम वालेकुम साथियों, अवं आहियां नसरुल्लाह गडाणी। हर तरफ़ का ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि जा बाब खुलिया पिया आहिनि। निगरान हुकूमत मुल्क जे मालिकनि जी आहे। उन जे अचण सां असांखे थोरो महसूस थियो जो रेटनि ते कंट्रोल थींदो, हारी आबादगारनि खे कंट्रोल रेट ते शयूं मिलंदियूं, उन्हनि जे जिन्सनि जा रेट उन्हनि खे सुठा मिलंदा, आम माण्हुनि खे ग़रीब माण्हुनि खे इंसाफ़ मिलंदो, चोरियूं फुरूं धाड़ा घटि थींदा, ऑफिसनि में रिश्वतखोरी घटि थींदी। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो मुल्क जे मालिकनि अची ठेकेदारी सिस्टम शुरू कयो आहे। 3-4 महीननि लाइ निगरान हुकूमत पंहिंजा एजेंट मुक़ररु कया आहिनि, निगरान हुकुमरान सिंध जा हुजनि, पंजाब जा हुजनि। उन वरी जेके ऑफिसर ज़िलनि में डिवीज़ननि में मोकिलिया आहिनि, उहे सभु रिश्वत एवज़ मोकिलिया आहिनि। उहे अची वीचारा पैसा भरे हिते अची पहुता आहिनि। डिप्टी कमिश्नर हुजे, SSP हुजे, असिस्टेंट कमिश्नर, मुख्तियारकार, SHO हुजनि, DSPs हुजनि, इंजीनियर्स हुजनि, सभु हिते ठेकेदारनि में लॻा पिया आहिनि। न ई हिते हाणे मुंहिंजे पुठियां सारियुनि जा तव्हांखे धड़ा नज़र ईंदा। न सारियुनि जो सही रेट मिले थो, न फुटी जो सही रेट मिले थो। अलमियत इहो आहे जो यूरिया असांखे सही नथी मिले, DAP कंट्रोल रेट ते नथो मिले। तव्हांखे यादि हूंदो 2 साल अॻे जॾहिं भाण माफ़िया, भाण डीलर माफ़िया खे मां लाइव कंदो हुयुमि, या हमेशह उन्हनि जो इहो उज़र रहंदो हुयो जो DAP असांजे गिची में आहे, DAP सां गॾु यूरिया जो कोटा आहे, DAP असांजे गिची में आहे, 1000 2,000 नुक़सान कयूं था पिया। इन जे लाइ असां यूरिया खे महांगे अघ ते विकिरो कयूं था पिया। हाणे जॾहिं DAP वठण जो टाइम आयो आहे त DAP खे ब्लैक कयो वियो आहे। DAP जा अघ आसमान ते चाढ़िया विया आहिनि, यूरिया जा अघ आसमान ते चाढ़िया विया आहिनि। असांजा डिप्टी कमिश्नर साहिबान, असिस्टेंट कमिश्नर साहिबान भत्ता वठनि था पिया, टैक्स वठनि था पिया, हर बोरी ते उन्हनि जा रेट मुक़ररु आहिनि। हाणे DAP जो रेट आहे 12,500 कुझु रुपया। सोना DAP हुजे, फातिमा जो हुजे, या एंग्रो जो हुजे, या ॿियनि कंपनियुनि जो हुजे, 12,500 400। हाणे सोना जी जेका DAP आहे, सोना DAP महांगे में महांगी, सुठे में सुठी आहे, उनजो रेट आहे 12,535 रुपया, जेको मार्केट में 13,000 14,000 15,000 में आम आबादगार खे कोन थो मिले, नंढड़े हिकिड़े किसान खे कोन थो मिले, नंढड़े हिकिड़े आबादगार खे कोन थो मिले। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। डीलर जेके भाण डीलर आहिनि, हक़ीक़त तव्हांखे ॿुधायां, अरबपति आहिनि, अरबापति अमीर तरीन माण्हू आहिनि जेके इन कारोबार में आहिनि, जेके इहे रजिस्टर आहिनि। करोड़नि अरबनि रुपयनि जो कारोबार आहे, जेके मिंट में भोतारनि खे बि ख़रीद करे वठनि था, डिप्टी कमिश्नरनि खे ख़रीद करे वठनि था, वज़ीर आला ऐं छा चऊं ज़राअत वारे मिनिस्टर खे मिंट में ख़रीद करे वठनि था, रेवेन्यू मिनिस्टर खे मिंट में ख़रीद करे वठनि था। आहे त दलालियूं हर पासे। 99% माण्हू असां ज़मीर फरोश आहियूं, असां 99% माण्हू ज़मीर फरोश आहियूं। वेतर ही जेके ऑफिसर आहिनि या निगरान हुकूमत आहे, निगरान हुकुमरान आहिनि, इहे पाण पैसा भरे आया आहिनि, मुल्क जे मालिकनि खे पैसा ॾेई आया आहिनि। निगरान हुकुमरान मुल्क जे मालिकनि खे पैसा ॾेई आया आहिनि, पंहिंजी पोस्टिंग वरिती अथनि। निगरान वज़ीर आला आहे, होम मिनिस्टर आहे, तइलीम जो वज़ीर आहे निगरान। वरी जेके ॿिया ऑफिसर आहिनि, जेके अॻारे तव्हां गुज़ारिश करे वियमि, ज़िलनि जा ऑफिसर, डिवीज़न जा ऑफिसर, उहे वरी उन्हनि एजेंटनि खे, निगरान हुकुमराननि खे पैसा भरे हिते अची पहुचंदा आहिनि। हाणे अलमियो इहो आहे, कल्ह साॻिया डीलर असांखे चवनि पिया, हारियुनि खे चवनि पिया, आबादगारनि खे चवनि पिया जो असांखे DAP गिची में आहे, यूरिया असां इन जे लाइ महांगी ॾियूं था। अॼु जॾहिं कणक पोखण जो टाइम आयो आहे, कमंद खे जॾहिं DAP ॾियण जो टाइम आयो आहे, सब्जियुनि खे जॾहिं DAP ॾियण जो टाइम आयो आहे, बागातनि खे जॾहिं DAP ॾियण जो टाइम आयो आहे, त DAP जा रेट आसमान ते आहिनि। 500 रुपया 700 रुपया DAP जे फी बोरी ते डिप्टी कमिश्नरनि खे भत्तो ॾियनि था पिया। यूरिया जो रेट आहे 3200 कुझु रुपया, उहा 3500 3800 3900 4000 4200 में विकिरो थिए थो पियो। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। असुल जिते मुर्दा ऐं ग़ुलाम क़ौमूं हूंदियूं आहिनि,
उते अहिड़ो हशर थियण का वॾी ॻाल्हि कोन्हे। मां डीलर माफ़िया खे चवां थो, माण्हुनि खे ब्लैक ते बि विकिरो कयो, प्लस में ॿ ॾंडियूं बि हणी छॾोनि। इहा क़ौम हक़दार इन शइ जी आहे। असां छा कयूं, छा था करे सघूं? क़ौम जे बिना, पंहिंजे हारी ऐं आबादगारनि जे बिना, पंहिंजे अवाम जे बिना असां साफ़ ई छा था करे सघूं? तव्हांखे गुज़ारिश, मां त इहो माज़रत छो कयां? हक़दारी क़ौम इन शइ जी आहे न। ब्लैक ते बि ॾियो, उतर में ॿ ॾंडियूं हणी छॾोनि। छो हिकु नथा थियो? छो गॾु नथा थियो? पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ छो नथा बुलंद कयो? इहा डिप्टी कमिश्नरनि जी भाण डीलर माफ़िया जी ॾाढाई कोन्हे जो भाण ब्लैक ते आहे। इहा तव्हांजी बुज़दिली आहे। तव्हांखे जिन्सनि जा रेट सुठा नथा मिलनि न, वापारियुनि ऐं मिलर जी ॾाढाई न आहे। तव्हांजी बुज़दिली ऐं ग़ुलामी आहे। ख़ुदारा इन ग़ुलामी मां ॿाहिरि निकिरो, ख़ुदारा इन ग़ुलामी मां ॿाहिरि निकिरो, न त ईअं पीड़बा ईंदो। ख़ुदारा हिम्मत कयो, पंहिंजे हक़ लाइ आवाज़ बुलंद कयो। तव्हां कंहिंखे बंदूक न हणो, घटि में घटि पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ त तव्हां बुलंद कयो। पर तव्हां मुर्दा ऐं ग़ुलाम लॻा पिया आहियो, तकलीफ़नि में आहियो, भोतारनि जे जूतनि में आहियो। सिधो सऊं अॼु मां तव्हां सां आवाम सां ॻाल्हायां थो। कामोरनि, टके टके जे कामोरनि जेके असांजा मुलाज़िम आहिनि, असांजा नौकर आहिनि, असांजे टैक्स जे पैसनि मां पगार ऐं मरातूं खणनि था, उन्हनि जा तव्हां पादर खायो था। कॾहिं डीलर माफ़िया जा तव्हां पादर खायो था? कॾहिं जागंदो? कॾहिं तव्हां हिम्मत कंदो? डिप्टी कमिश्नर जी कहिड़ी मजाल आहे मुंहिंजे हारी ऐं आबादगारनि खे ब्लैक ते भाण विकिरो कराए, रोड हड़प करे, इंसाफ़ खे हड़प करे? एसपी जी कहिड़ी मजाल आहे? उन्हनि जी मजाल कोन्हे, उन्हनि जी ॾाढाई कोन्हे। असांजी बुज़दिली आहे, तॾहिं असां सां इहो हशर आहे। मां सिर्फ़ लाइव आयो आहियां तव्हांखे हिकु त रेट ॿुधाइण लाइ DAP ऐं यूरिया जा। ॿियो तव्हांखे गुज़ारिश करण आयो आहियां, पंहिंजे हक़नि लाइ उथो। तव्हां ॿिए लाइ भले न उथो, पंहिंजे हक़नि लाइ उथो। ख़ुदारा, इहे टिकी न सघंदा, इहे ज़ालिम तव्हांजे आॾो बीह न सघंदा। अवाम में ताक़त आहे। कहिड़े सूरत में ताक़त आहे? ॿधी जी सूरत में ताक़त आहे। ॿियो तव्हां कुझु बि न कयो। तव्हां हिकिड़ो ॿियो कमु कयो, ॿियो तव्हां कुझु न कयो। 100 माण्हू अची एहतजाज कयो, पंहिंजे लाइ बोरियूं वरतियूं, हलिया वञो। 100 माण्हू अचो, एहतजाज कयो, धरना हणो, पुरअमन धरना हणो, पंहिंजे लाइ DAP ऐं यूरिया कंट्रोल रेट ते वरतियो, तव्हां हलिया वञो। मां तव्हां सां गॾु आहियां, सभु साफ़ ई तव्हां सां गॾु आहिनि, तव्हांजे ख़िदमत में आहियूं। तव्हां सॼनि शयुनि खे बहितर नथा करे सघो, ज़रूरत महल अचो, पुरअमन एहतजाज कयो। DC घोटकी जे ऑफिस आॾो पुरअमन एहतजाज कयो, पंहिंजूं बोरियूं वरतियूं, हलिया वञो, पंहिंजो मसलो हल कयो, हलिया वञो। ख़ुदारा जागो, ख़ुदारा जागो। अञा केॾी तकलीफ़ ॾींदो पाण खे बि, मूंखे बि? अञा केॾी तव्हां तकलीफ़ ॾींदो? अञा केॾा तव्हां ज़ुल्म बर्दाश्त कंदो? वॾी ॻाल्हि आहे, अजीब ॻाल्हि आहे। तव्हांजे बर्दाश्त जो मादो एतिरो जो वॾो आहे जो शायदि कंहिं क़ौम जो न हुजे। एॾो वॾो बर्दाश्त जो मादो। कॾहिं को वॾेरो ज़्यादती करे थो, कॾहिं को पुलिस वारो ज़्यादती करे थो, कॾहिं तव्हां दुकानदारनि सां, कारोबारी माण्हुनि सां, मज़दूर सां को साफ़ ई अची ज़्यादती करे थो। कॾहिं ज़राअत डिपार्टमेंट ज़्यादती करे थो, कॾहिं एरीगेशन जा टके टके जा इंजीनियर तव्हां सां ज़्यादती करनि था, SDO तव्हां सां ज़्यादती करनि था, ज़राअत जा डिप्टी डायरेक्टर, असिस्टेंट डायरेक्टर तव्हां सां ज़्यादती करनि था। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। अञा कॾहिं इहा तव्हां ख़ामोशी टोड़ींदो? छाजो इंतज़ार आहे? अञा पंहिंजनि केतिरनि बचड़नि जूं कुर्बानियूं ॾींदो? इस्पतालनि जी भींग लॻी पई आहे, तइलीम तबाह लॻो पियो आहे, एरीगेशन डिपार्टमेंट तबाह लॻो पियो आहे, ज़राअत खातो बर्बाद आहे, पुलिसिंग में अची लोघा विहारिया अथनि, टके टके जा ऑफिसर अची विहारिया अथनि, दलालनि वारा अची ऑफिसर, ऑल ओवर ऑफिसर दलालनि वारा विहारिया अथनि, निगरान हुक्मरान टके जा माण्हू अची विहारिया अथनि, लोघा अची माण्हू, करप्ट अची माण्हू विहारिया अथनि। केरु बहितर कंदो? जेकॾहिं तव्हां पंहिंजे हक़ लाइ आवाज़ न उथारींदो
त ॿिए जे मथे में कहिड़ो सूर आहे अदा? तव्हां पंहिंजी तकलीफ़ त बयान कयो, तव्हां पंहिंजी तकलीफ़ त बयान कयो यारा। यारा ख़ुदा जो कसम तव्हांजे बर्दाश्त जो वॾो मादो आहे। इहो बर्दाश्त जो मादो न आहे, तव्हांजी ग़ुलामी ऐं बुज़दिली आहे, तव्हांजी ग़ुलामी ऐं बुज़दिली आहे। अहिड़ी ज़िंदगी खां मरी वञो उहो बहितर अथव। अहिड़ी बुज़दिली ऐं ग़ुलामी वारी ज़िंदगी खां ख़ुदकुशियूं कयो बहितर अथव। ख़ुदा रा हिम्मत करे त ॾिसो यार, हिम्मत करे त ॾिसो यार। डीसी घोटकी छा डीसी घोटकी खे चवां? जेसि ताईं तव्हां कोन जाॻंदो त मां छा चवंदुमि डीसी घोटकी खे? तव्हां अचो, तव्हां एहतजाज कयो, तव्हां पंहिंजो मसइलो हल कयो, मसइलो हल करायो। मां तव्हां सां गॾु आहियां, सॼी मीडिया तव्हां सां गॾु आहे। छा मां उन्हनि खे चवां? तव्हां ई पंहिंजे हक़ लाइ आवाज़ बुलंद नथा कयो, वाका नथा कयो, त मां डीसी घोटकी खे छा चवां? असिस्टेंट कमिश्नर मीरपुर माथेलो खे छा चवां? डीलर माफ़िया खे छा चवां? भाण डीलर माफ़िया खे छा चवां? ख़ुदा रा पंहिंजा हक़ सुञाणो, पंहिंजे हक़नि लाइ गॾिजी आवाज़ बुलंद कयो। अलाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे। मुंहिंजूं ॻाल्हियूं जेकॾहिं तव्हांखे बुरियूं लॻनि त अदा भले लॻनि, अदा मुंहिंजूं ॻाल्हियूं जेकॾहिं तव्हांखे बुरियूं लॻियूं आहिनि, अदा भले लॻनि। केतिरे भला मां तव्हांजी ख़ामोशी अञा केतिरो बर्दाश्त कंदुमि? ही मुंहिंजे अंदर जो आवाज़ आहे। मुंहिंजे अंदर में तव्हांखे आड़ा नथा नज़रनि? मुंहिंजे अंदर में तव्हांखे ही बाह जा शोला कोन था नज़रनि? हर मैदान ते, हर मोड़ ते मुंहिंजी तकलीफ़ तव्हांखे कोन थी नज़रे? पंहिंजूं तकलीफ़ूं बि तव्हांखे, जंहिंखे पंहिंजूं तकलीफ़ूं नज़र कोन थियूं अचनि, उनखे मुंहिंजूं तकलीफ़ूं छा नज़र ईंदियूं? तव्हांजे करे जेका मूंखे तकलीफ़ आहे, उहे तव्हांखे छा नज़र ईंदियूं? अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। हल इहो ई अथव, पुरअमन एहतजाज। हर मसइले जो हल अथव पुरअमन एहतजाज, पर गॾिजी एहतजाज कयो। अलाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे। मूंखे पंहिंजे दुआउनि में यादि रखो, न रखो, अलाह तव्हांखे हिम्मत भरियो करे, अलाह तव्हांखे हिदायत भरियो करे। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी।